दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन जे मुलाज़िमनि खे 7 महीननि खां पघारूं ऐं पेंशन बंदि हुजण ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब वारो 23 ॾींहं बि मुसलसल एहतजाज जारी। पर सिंध हुकूमत समेत चूंडियल नुमाइंदनि खे शर्म अचणु घुरिजे। 7 महीननि जूं बंदि पघारूं ऐं पेंशन जारी करण जा उभिॾारींदड़ नारा हणंदा रहिया। मुतासिर मुलाज़िमन सरफराज़ एजाज चन्ना निसार कल्होड़ो फिदा हुसैन ख़ैर मोहम्मद मंगी नवाब अली ऐं ॿियनि चयो त 7 महीननि खां बचा बुखूं काटे रहिया आहिनि। को बि ॿुधण वारो नाहे। सिंध में 750 मुलाज़िमनि ऐं 250 पेंशनरनि जी 7 महीननि खां पघार न थी सघी आहिनि। हुननि चयो त पघारूं ऐं पेंशन न थियण सबबि घरनि जी बिजली ऐं गैस कनेक्शन बि कटिजी विया आहिनि। स्कूल इंतिज़ामिया फीस जमा न कराइण ते ॿारनि खे स्कूल मां बि कढी छॾियो आहे। सालियाना इम्तिहान थी रहिया आहिनि। ॿारनि जो साल बि ज़ाया थी वेंदो। हुननि चयो त भलारो महीनो माह रमज़ान हली रहियो आहे। घर में खाइण लाइ कुझु न आहे। पघारूं न मिलण सबबि कर्ज़ी थी विया आहियूं। हुननि मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त पघारूं जारी करे फ़ाक़ा कशी खां बचायो वञे। ॿी सूरत में सिंध जा समूरा मुलाज़िम CM सिंध हाउस अॻियां धरणो हणंदो।